छा तो ॾिसी? बस ईअं तूं मूंखे ईअं पियो ॾिसी जीअं ज़िंदगी में पहिरियों चक्कर तूं ॾिसी। हा ऐं इहो पियो ॾिसां त असांजी सिंध जूं ॼायूं केॾियूं न बुर्दबार ऐं बहादुर आहिनि। हा सुल्तान, सिंध जी न्याणियूं महिनत कश आहिनि ऐं साबरीन बि आहिनि। पंहिंजा सूर सीने में रखी पोइ बि मुरकंदी रहंदियूं आहिनि। पिरे तोखे बि सीने में सूर आहिनि छा? हू कहिड़ो वण आहे जेके हवा न लॻी हुजे? मुंहिंजे सीने में जेतिरा बि सूर आहिनि न, हुननि जो इलाज तूं आहीं। सुल्तान ते छा थो पियो करे? बस चाचा ईअं ई बीह रहियसि। का त ॻाल्हि आहे न, अहिड़ियूं ॻाल्हियूं बि कई हुन सां। ईअं ई ज़माने जूं ॻाल्हियूं पे कयूंसीं। सुल्तान होशियारीअ सां ज़माने में बशूअ थई। अहिड़ी ॻाल्हि न आहे चाचा, तव्हां ग़लति न सम्झो। ऐं तोखे इहा बि ख़बर हुजणो खपे त पिरह बशूअ जी मंगा। महिरबानी करे हिन पिरह में अखियूं न विझ त बहितर थई। सचो आई चाचा, असां त पंहिंजी धरतीअ जो ईअं वाह साव ॾिसण आया हुआसीं। ॾिसो न पंहिंजी धरती केॾी न सरसब्ज़ ऐं सुहिणी आहे। हा सम्झियुसि त तुंहिंजे दिलि में चोर आहे। सुल्तान न चोर खे पंहिंजे अंदर मां ड्रोड़ाए कढ। सुल्तान मां ज़माने जो रोगी आहे। ज़माने जी हवा जे रुख खे सम्झी मींहं वसण जी तारीख़ बि ॿुधाए छॾींदो आहियां। बहरहाल पिरह जे प्यार जी बरसात तुंहिंजे क़िस्मत में लिखियल ई कान्हे, सम्झी? चाचा त गया ऐं सभु कुझु सम्झा। बाबा सम्झींदो त पोइ ठीकु आहे। हिते छो बीठो आई हरू? हल त तोखे हली होटल ते कड़क चांहि जो मज़ो वठायां। हलिया। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।